में वाड़ी बैठो आ वरी मथा हाजाणी वाह जी गाल कई थई असली मुझे फटन में लूण थो बुरके ओ चरी वेठ ओ चरी समझ हाणे त हज तुंहिंजो पक्को आहे हिन साल तूं हाजाणी थी अचे थो न मुंहिंजो भाउ कादन असांजी क़िस्मत बदिलाए हाँ चमी सच तो को वक्त हूंदो इहो कादन रो हिन भगल खट ते पयो हूंदो मखियूं खाईंदो बि हो त मारींदो बि हो हाणे जो मुए अघु कयो आ क़िस्मत हा हाजाणी चई सच थी वक्त जी ॻाल्हि कॾहिं त बची वयल वेले जो रुखो टुकर बि हुनखे न ॾींदी ऐं हिन भाउ जे दर ते बुखो सुतो पियो हूंदो हाणे त ॾिस असुर ॾेई उथी आहे काट तरे ताम तयार करण जे लाइ हा सही तो चवे चवंदा न आहिनि त वक्त ते कॾहिं खे बि अबो करणो पवंदो आहे ॻाल्हि मिड़े साॻी आहे हे त पोइ बि मुंहिंजो ॾेर आहे विच में मां नियम छा न कादन जे पसंदि जा तरह जा ताम तयार कर त मां ॿाहिरि वञा निभागन त मां ॿाहिरि वञा इन धूल शहनान वारनि खे बीहारिया जीअं कादन जो सही इस्तक़बाल करे सघूं हाणे तूं पंहिंजे हिन कम सां लॻी वञ तूं सामान खणी हली वेंदी हलो हा दोस्तू दुलारी किथे आंदा हा अरे निभागा अञा घर वेठो अल्लाह बाबा निकरण जी कर यार निकरण जी कर अच ही कौन न सुधरंदी बाबा ही कौन न सुधरंदी छा सा एकड़ो हणी विया हाणे मां तो मां आखिरी की हो गया आखिरी की क्यों तेसी ताईं तूं पंहिंजे कम सां लॻी हेॾे ॻाल्हि ॿुधो मां वञां थी रंधिणे में जेकॾहिं मूंखे पोयां कंहिं आवाज़ ॾिनो आहे त पोइ बसि ॾोहियूं बि कयूं उतां ईंदीमांइ संद कुटींदीमांइ मथां ग़लतीअ सां बि सॾु कयो थी बसि हाणे बसि ॿुध एॾी डांडे टपणी न थी जेॾी महिल हथु रात बाह वांगुरु भड़की थी पई इहो ॿुधी वञा हा ॿुधी वञ न ॿुधी पोइ वञो हा ॿुधी पोइ ईंदी बसि एॾी डांडे टपणी थी पई आहे असांजी हीअं हथु लाइ त बाह वांगुरु भड़की थी पई हीअ ॻाल्हि ॿुधो हीअ कातन जे बेइज़ती न कजांइ रियाल त ठहियो रेवड़ी खाइण लाइ बि न ॾींदो सच थो चवे आहे त गेडू रे जहिड़ो जेकॾहिं सौॼो न आयो हुजे न पैसो खणी न त निड़ीअ ते न ॾियांसि अरे ही कौन हूं दुलारी सॼो ॾींहुं वाता वेठा हूंदा खट ते हिन दौर में त दोल शहनान वारनि खे केरु खंघे ई कोन थो पर जेकॾहिं असां जहिड़ो माण्हू रहम खाई कोन्हनि खे कमु थो ॾे भाऊ त उन्हनि जा नखरा त ॾिसो अदा महतो नाम बुर्दी साहब जी बुकीअ ते वञिणो हो पर यार अहमद छा कयां तूं पाड़े जो आहे अचां थो काथिया मुंहिंजो भाइटियो हेॾिस ताज़नि गुलनि जा हार आॾा अथमि हा काथिया मुंहिंजे जिगर जो टुकड़ो मुंहिंजे हियां जी पाड़ मुंहिंजो भाइटियो कादन काथिया सबर चाचा पिरले असांजी फट क्यों ॾियूं हीअ निकितो थो वञी छा यार कमाल छोकिरी अरे अहमद वाह जी ॻाल्हि कई यार मुंहिंजो सिकी लधो भाइटियो सालनि खां पोइ सऊदीअ खां मोटे थो अरे मां त हुनजे लाइ दगड़ में दीदू विछाई वेठो हा दीदू अल्लाह छा त प्यार आहे पंहिंजे चाचे जो फाटे जे लाइ कल्ह ताईं कादन खे निभागे खां सवाइ कोठींदो कोन्हे अॼु त असुरी हार पाइण लाइ तड़पी थो चाचा ॻाल्हि ॿुधो अहमद शैतानगिरी न कर चाचे ऐं भाइटे जे विच में जेको आहे जहिड़ो न कराए ॻाल्हि ॿुध चाचो जे पीउ जे आचार हूंदो आहे कंहिं चङाई लंगाई थिए जेकॾहिं ॿ लफ़्ज़ चयामांसि त कहिड़ो ॾोह थी पियो हल मूमल जो धीअ जो पंहिंजो संग ॾिनोसि मूंखे चङी तरह यादि आहे चाचा पीरल त चई पियो त इहो चौक जो चंडो त छा पर पूरे तर में नि कादूअ जहिड़ो को निभागो ई कोन्हे ऐं केतिरो असांखे घटि वधि ॻाल्हायो ॿुध माना त तूं शैतानगिरी खां निमड़ंदे न तोखे शैतानगिरी अॼु करणी ई करणी आहे
चाचा ये शैतानगिरी छा जी आहे मां त ॻाल्हि हक़ सच जी कंदुसि भले तोखे कावड़ लॻे त भली लॻई ॻाल्हि ॿुधो हा इहो जुमिलो छा जी चाचा मां त ॻाल्हि हक़ सच जी कंदुसि भली तोखे कावड़ लॻे त लॻे हाणे कादन साईं हाजी थी वियो आहे न कारोबार थो करे हाणे त तोखे प्यारु लॻंदो ई लॻंदो ये ॻाल्हि ॿुधां मथे मूंखे चई थी पाण खे कोन अथसि हा मूंखे ख़बर कोन्हे का तव्हां हुन वीचारे सां कहिड़ा अक्षर कंदा हुयो सॼो ॾींहुं बुख ते सुम्हारींदा हुयोसि लंघण कटाईंदा हुयोसि हा मूंखे ख़बर आहे तव्हां हुन सां कहिड़ो वर्ताव कंदा हुयो सलूक कंदा हुयो दोलारी अची आयो खटी मुंहिंजो ख़ैर सां ओ जमालो मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां अस्सलाम वालेकुम रंग ई सड़ी वियो हा आहे ही वठो रंधिणे में मानी करे करे मुंहिंजो रंग ई सड़ी वियो आहे केॾियूं त लखनि रुपयनि जूं क्रीमूं खपायूं हिन मुंहं ते हा गुलाब जहिड़ी थी पई हुयसि पर इन मोए कादन जे करे ऐं आस्ते ॻाल्हाए ॿुधी न वठे हाणे त कारी टीटी हर थी वई आहियां सफ़ा हा अड़ी फोन आई हेलो हा मां हा हा अయ్యో मां पुछो ई न सूर सुबुह खां वठी कादनड़े जे करे बोरची खाने में जेके मां ताम पचाया आहिनि असली ॻाल्हि ई न पोइ ठकिजी पई आहियां हा रंग बि मुंहिंजो सड़ी वियो थी हा मां हा चवई सच थी चापलूसी न कंदासीं त पोइ करोड़पति कीअं थींदासीं लखापति हा चापलूसीअ मां ई त माण्हू खटंदो आहे हा असां चापलूसी शुरू करे छॾी आहे चङो मां हाणे रखां थी हा 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 न रखां थी फ़ोन मूंखे वरी रंधिणे में ॿिया बि ताम करणा आहिनि चङो जी दोस्तो असांजो ये स्टेज ड्रामो आहे जेको जंहिंजी असीं रिहर्सल पे कईसूं दिलावर खोखर आलिया चन्ना साहिबा ऐं असां सां हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट आहे अमजद सूमरो अमजद बिज़ी आहे हिकिड़े ॿिए प्ले में लिहाज़ा उहो टाइम ॾींदो सो मूं चयो त इहा रिहर्सल तव्हां सां वंड कजे इनशाला अहिड़ियूं माना ख़ूबसूरत यादियूं तव्हां सां वंड कंदासीं थैंक यू